सूरतुल इंशिकाक। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इज़ा अस्समाउ इंशक़्क़त व अज़िनत लिरब्बिहा व हुक़्क़त व इज़ल अर्दु मुद्दत व अलक़त मा फ़ीहा व तख़ल्लत व अज़िनत लिरब्बिहा व हुक़्क़त। या अय्युहल इंसानु इन्नका कादिहुन इला रब्बिका कदहन फमुलाक़ीह। فأما من أوتي كتابه بيمينه فسوف يحاسب حسابا يسيرا وينقلب إلى أهله مسرورا وأما من أوتي كتابه وراء ظهره فسوف يدعو ثبورا ويصلى سعيرا إنه كان في أهله مسرورا إنه ظن أن لن يحور بلى إن ربه كان به بصيرا۔ अल्लाह बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। जॾहिं आसमान फाटंदो ऐं पंहिंजे पालणहार जो हुकुम कन ॾेई ॿुधंदो ऐं ॿुधण हक़ अथसि, ऐं जॾहिं ज़मीन पखेड़बी ऐं जेकी उन में हूंदो सो सभु कढी उछलींदी ऐं ख़ाली थींदी, ऐं पंहिंजे पालणहार जो हुकुम कन ॾेई ॿुधंदी ऐं ॿुधण हक़ अथसि। ऐं इंसान पंहिंजे पालणहार ॾांहुं पहुचण में तमामु घणी तकलीफ़ वठण वारो आहीं जो उन खे वञी मिलंदे। पोइ उहो माण्हू जंहिंखे संदसि सॼे हथ में संदसि आमाल नामो ॾिबो, तंहिंसां आसानीअ तरह सिघो ई हिसाब कबो ऐं पंहिंजनि घर वारनि ॾांहुं ख़ुशि थी मोटंदो। ऐं उहो माण्हू जंहिंखे संदसि आमाल नामो संस पुठी पोयां ॾिबो, सो सिघो ई मौत खे सॾींदो ऐं दोज़ख में घिड़ंदो, छो त उहो दुनिया में पंहिंजनि घर वारनि में ख़ुशहाल हो। बेशक उन्हीअ भायो हो त अल्लाह ॾांहुं कॾहिं न मोटंदो। हाओ मोटंदो छो त संस पालणहार उन खे ॾिसंदड़ आहे। फला उक़सिमु बिश्शफ़क़ वल्लैलि वमा वसक़ वल्क़मरि इज़ा इत्तसक़ लतरकबुन्न तबक़न अन तबक़ फमा लहुम ला युमिनून वइज़ा क़ुरिअ अलैहिमुल क़ुरआन ला यसजुदून। आयत सजदा। बलिल्लज़ीन कफ़रू युकज़्ज़िबून वल्लाहु अअलमु बिमा यूऊन फबश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम इल्लल्लज़ीन आमनू वअमिलुस्सालिहाति लहुम अज्रुन गैरु ममनून। पोइ शफ़क़ जो कसम खणां थो ऐं रात जो कसम ऐं जंहिंखे गॾु कयो अथसि, ऐं चंड जो कसम जॾहिं पूरो रोशन थिए त हिकु हाल खां ॿिए हाल ते ज़रूर चढ़ंदो। पोइ हिननि काफ़रनि खे छा थियो आहे जो ईमान न आणींदा आहिनि ऐं जॾहिं वटि क़ुरान पढ़बो आहे त सजदो न कंदा आहिनि।
बल्कि ये काफ़िर कूड़ भाईंदा आहिनि ऐं जेकी पंहिंजनि दिलनि में सांभींदा आहिनि सो अल्लाह चङी तरह ॼाणंदड़ आहे। पोइ खेनि ॾुखो ईंदड़ अज़ाब जी ख़बर ॾे, पर जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया तिन लाइ अणखुट अजुर आहे।